श्रद्धांजलि क़बूल पवंदी। साहिब जो हुकुमनामो ॿुधो, भावना सां झटियो वचननि खे हृदय में। हा, सोकत डरे जी खसम समारे। उहो छोटे जे जेको पंहिंजे माल खे यादि करे। सोकत डरे जी खसम संभारे। साईं बाबा पार्टीशन खां पोइ, पार्टीशन जे वक़्तु हो माफ़ी माफ़ी पूरो वृतांत कोई ॿुधाए बि न सघंदो। जन उहो ॾिठो हूंदो, हा डरी पवंदुसि, चवंदो बसि जेकी गुज़रियो कराची में जेकी खून रज़ी थी सिंधी भाउरनि जी, हिंदू भाउरनि जी, पर हेॾे त पंजाब त हालत ई सॼी गाॾी साड़े छॾणु, धीअ मायूं सभु पंजाब। अरे हे ॾाढ़ी वारो असां वटि कुंदन सिंह ईंदो हो जकंबाज जो, सिंधी मां साईं तव्हांखे ॾाढ़ी लथल कुंदन सिंह सॾनि था। ईअं ई असांजो बाबो बि असां सिंधी सिखा पार्टीशन जे वक़्तु थियो एतिरी लाराए छॾीसीं। हिते सभु बाबा हिन खे हे हुयो, बेश हे हुयो, पनेर अंदरि आहे जतों विया पए, भाउ बिरादरी जा सभु जतों हुया। 58 में आया उहे, साईं जन 40 में आया। संध्या महिल हितां वञनि पिया, वेंदा हिकिड़ो मुहाजर कुआड़ो हथ में उस साम्हूं अची वियो। भाई बकारी सूरदास इहे ॻाल्हियूं उहो ॿुधाईंदो हो। साईं पाण मूंख सां किथे ॿुधायो, मर्दाना खे बसि जेके जेके ॻाल्हियूं त असां बसि जलसा पढ़णु शुरू कयोसीं। टी पोड़ी ते आयासीं, मुंहिंजो कुआड़ो पंहिंजो पाण हेठि लही वियो, हले वियो। हाणे उहो भरोसो खटाए पियो, उन ते चिंतित थियनि। सोकत डरे जे खसम संवारे। हा, डर डर पचे मन मुख वेचारे। डर डर पचे मन मुख वेचारे। राम मन जे मत ते हलण वारा ॾेदा पिया। हा, सिर ऊपर मात पिता गुरुदेव। हा, जंहिं पंहिंजे सिर जे मथां माता जो पिता जो गुरुदेव जो हथु रखायो आहे, हुनजी आशीर्वाद वरिती आहे। श्री राम। श्री बसि इहे 3 अखर यादि कयो, चलाए नओं जयकार तॾहिं ठाहियो न। माता पिता गुरुदेव भॻवान की, माता पिता गुरुदेव भॻवान, सिर पर मात पिता गुरुदेव। हा, सफल मूरत जाकी निर्मल सेव। इहे सफल मूर्त आहिनि, माता जी पिता जी गुरू जी, ऐं उनजी शेवा करणु सफल थींदी। माता पिता गुरुदेव श्री राम। गुरुदेव संत बि माता जे बराबरि आहिनि। हा, कीअं पीउ जे गोद में ॿारु ईंदो, कुझु ख़राबी कंदो खणेसि थो, ईअं न। ऐं माउ त धोई धाए सफ़ा करे, तीअं संत बि सभिनी अवगुणनि खे मिटाए करे के साफ़ सुथिरो करे प्रभु जे हवाले कंदा आहिनि। भई जीअं आयो आहे तीअं वञे। अरे पाण हुनखे बनायो आहे तॾहिं दुनिया मञे थी न। तो चवंदा जेको असांजे संग में अचे उहो बि संत थी वञे न। हिर्दो संत बनाइणो आहे न, कपिड़नि सां थींदो। कहिड़ो कहिड़ो टॉपिक ख़ासि अखर आहे। सिर पर मात पिता गुरुदेव, सफल मूर्त। हा, सफल मूरत जाकी निर्मल सेव। निर्मल शइ, उनजी शेवा करण सां मन निर्मल थींदो। श्री राम श्री राम। हिकिड़ो सबक़ु पढ़ियासीं, माउ कंहिं महिल निंड मोह थी और चई पुटु पाणी भरे ॾे। उहो पाणी भरे आयो, वरी मां अम्मा खे बिख लॻी वई, तो पाणी झले बीठो रहियो। जंहिं महिल खुली त इहो सबक़ु पढ़ियासीं। चई पुटु अञा वेठो आहे तूं? अम्मा त चई तूं ख़ान थींदे। ख़ान थी माना ज़मीनदार, ख़ान माना हा, उहे ख़ान साहिब जेके बि आहिनि ज़मीननि जा मालिक आहिनि। बोलो ख़ान, हे ख़ान, हे ख़ान, हे ख़ान। श्री राम। वाह वाह।
तूफ़ान थींदो। हा आसीस आसीस ईअं ई माता जेका घर में आहे जे पेरे पवंदा आहियूं थोरो पुछो अम्मा छा खपे, हाणे अम्मा खे खपे ई छा, हाणे रोटी कपिड़ो ॿियो छा कंदी, कहिड़ो फैशन कंदी अम्मा, थोरो पुछंदासीं कॾहिं न कॾहिं कोई चवणो हूंदुसि, घर जा त टपड़ पुॼाईंदासीं न त कमु कीअं थींदो, उते त पंहिंजे पाण पुॼाइणा आहिनि। छड़ो अखर पेरे पईए चवणो आहे, कीअं लॻे थो मूंखे केॾी दिलि खे ख़ुशी थींदी। राम राम हा एक निरंजन जाकी रास। असां सिंधियत जो असली जेके शब्द ॿार जी ज़बान ते ईंदो आहे, अब्बा अम्मा छपनि जो ॻाल्हायल, मामा अब्बा अम्मा, असां उन खे शुरूआति कयूं न, असां ख़ुदि माउ पीउ खे अम्मा अब्बा कोठियूं न, इहे हेॾे होॾे ॿिया ॿिया ढंग जा छा छा शब्द आहिनि, इहे नथो वणे, बुराई थी लॻे, अॼु सां शुरू कयूं न, अब्बा अम्मा भाउ ई उहो आहे न, असां सिंधी आहियूं शब्दनि में भाउ उहो भरियल आहे न, अम्मा अब्बा हा न, त तीअं ॿारनि में बि उहा आदत पइजी वेंदी, पर असां जेके ॿुधा पिया उहो ॿार कंदा न, जेके असांखे ॿारनि खे कराइणो आहे असां पाण कंदासीं तॾहिं उहो कंदा न। हिकु सिंधी क़ौम में ईअं थी वियो आहे, सम्झ में नथो अचे, तूं हिंदी छो थी ॻाल्हाए भाई, वरी ॿिए सम्झ में चई थी विझे साईं हे ॿार सिंधी न ॻाल्हाईंदा, तुंहिंजो कनि विधी कोन्हे सिंधी, हो कीअं ॻाल्हाए, पंहिंजी कमज़ोरी खे ढकण जे लाइ हमेशह ॿिए जे ऐब खे ज़ाहिर कयो वेंदो। श्री राम हो ईअं न थियणु घुरिजे। सिर पर मात पिता गुरुदेव सफल मूर्त निर्मल जानकी शेव। हा एक निरंजन जाकी रास। हा एक निरंजन परमात्मा कहिड़ा निरंजन, रंजन माना माया, माया सॼी उनजी आसरत बीठी आहे, वारी जो कण कण मिटी जो ज़रो ज़रो हर हिक में प्रभु समायल आहे, उनजी आसरत बीठी आहे, उहा विनाश आहे, हे विनाश आहे। हिकु ई निरंजन असांजे रहंदे बि अंदरि वेठो आहे, उन्यारो आहे, हे सभिनी जी रास हली रही आहे, कंहिंजी रास हली रही आहे, निरंजन जी, परमात्मा जी, श्री राम निराकार जी। हा मिल साध संगत होवत परगास। इहो ज्ञान मिले काथों थो, काथों साधु जे संग मां, होवत परगास, जो प्रकाश, प्रकाश हो लाइट थोरी वरदी, ज्ञान जो प्रकाश थींदो, ज्ञान जी ताक़त मिलंदी, हथी मिलंदी मन। श्री राम मिल साध संगत होवत परगास। हा हा जियन का दाता पूरन सब ठाए। जीवन का दाता, सभिनी जीवन जो दाता, जीव जंतु अंदरि साह सां अथसि तॾहिं सरिजे थो न, सभिनी खे साह उहो ॾेई रहिया आहिनि, साह उहो हलाए रहिया आहिनि, साह ई असांजे बॉडी जो सॼो कमु करे रहिया आहिनि, खाधो हज़म करणु, हेॾे होॾे खून खे फिराइणु, मथे पहुचाइणु, खरबे कोशिकाओ मग़ज़ में उते खून पहुचाइणु। श्री राम जीवन का दाता। हा पूरन सब ठाए। पूरन सभु ठाहे, हर जाते पूरन पूरन, पूरन पूरन, पूरन पूरन। श्री राम पूर्ण में पैदा थिया, पूरा प्रभारा दिया, पूरा जाका नाम नानक पूरा पाया, पूरे के पूर्ण मद पूर्णाद, इहो संस्कृत पढ़ंदो वाहे साईं। श्री राम समुंड में जेको कुझु निकिरंदो वरी जेकॾहिं पवंदो छा भरियल नज़र ईंदो या खुटल नज़र ईंदो, हे पूर्ण में पैदा थिया, जेसिताईं वरी लीला ॾिसे वरी समाप्त कंदो। जब उदक रख करा करतारा, पेट में कढे, जब उदक रख करा करतारा, प्रजा धरत तब दे अपारा, जब आक रख करता है कबो, तुम में मिले देह दर सब। श्री राम। हा कोट कलेश मिटै हर नाय। ओ भगवान जे नाले सां किरोड़े कलेश दूर थींदो।
हा भरोसो उनजा छा आहिनि जिन जपियो आहे। हा जन्म मरण सगला दुख नासे जनम मरण जो दुख नास थींदो। हा गुरमुख जाके मन तन बासे ओ गुरमुख जे मन में साईं वसंदो त पोइ जनम मरण जो चकर नास थींदो। हा जिसनो आप लए लड़लाए ओ जंहिंखे मिलणु पाण चाहे थो जिसनो आप लय लड़लाए। हा दरगह मिले तिसे ही जाए। दरगाह मिले तिसे ही। श्री राम। श्री साईं खे वठी आया आहियूं कीअं लाइ दर्शन ॾिनो अथऊं। संत पिताजन संत ॾाढा संत दरबारी जोड़नि जे मुखों केॾियुनि जी साधना थियल आहे हेॾी। हरकी साहिब में 66 वाजा ते मेलो थिए पियो जॻह खे। हा हाणे अंग्रेज़ में नालो छॾींदा आहिनि। श्री राम जन मुंहिंजी पवंदो आहे सम्झ में नथो। गेस्ट हाउस न बि छॾींदा आहिनि। ऑडिटोरियल ठाहियो अथऊं न सॼो हीअं हीअं संत लोग वेठा आहिनि बाक़ी सॼे कल खे घुमे पई हल न साईं कंवरराज मेले में चरी थी पिया सॼी ख़ल्क सॼो घुमाए पियो ॾिठो। हिते अमरावती में मेले ते उते बसि ईअं लही आयो त सॼी ख़ल्क खे जुमाइनि ताक़त खपे। श्री राम अभ्यास आहे साधना आहे धन आहे। असांजो क़दुरु कयूं त ॿिए सां ज़रूरु असां मिलंदो। श्री राम। वाह वाह संग सां ॻाल्हि अची वई आहे। जिसनू लाए लए लड़ लाए जेके पन्याकल जा वेठा आहिनि आलीवाण में बंदि भॻो 1:30 बजे रात जो बम आया गवर्नमेंट तॾहिं पाणी जो बहाव हेॾे थियो। शहरनि खे बचाइण लाइ ॻोठ भरणा पवंदा आहिनि। वॾी शइ खे बचाइण लाइ नंढी कहाणी नीति जो कथन आहे। लखनि जा 18 जा हज़ारनि जी भञणी पवंदी। हुतां गांवनि में थींदो 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 वञी करे कोटड़ी दरिया सां पाणी मिलियो। रोज़ ॿुधंदासीं किथे पहुतो पाणी किथे पहुतो कहिड़ा कहिड़ा ॿोड़े सॼो अहवालु मिलंदो। कोटड़ी में दरिया ताईं पहुचण सां पाणी खां पोइ 3 ॾींहं सिंधु दरियाउ उन खे पाण में समुंड अचे लॻो वॾो कोटड़ी खां ज़म न पियो करे। छा हाणे मूंखे लॻो भई असां पंहिंजे जाप सां ताप सां नेमनि सां संयम सां प्रभु सां मिलणु चाहियूं न अञा प्रभु नथो चाहे त मन खे झटको ॾेई छॾींदो अञा बीह ते चाहे त हाणे खणी वठे मन खे थोरो ख़्यालु ओॾे फिरणो आहे। शब्द मन रूपी मथे ते शब्द रूपी हथ न रखिबो मन प्रकाश कीअं थींदो सम्झो न। हाणे जंहिंखे वेदांत जो ज्ञान हूंदो उहो सम्झंदो 3 ॾींहं पाणी चौथे ॾींहुं पाणी उनखे ज़म इन 3 ॾींहं न करे हथों झटके सां ॿाहिरि कढे पियो ऐं केतिरा ॿिया ॻोठ बुड़ी विया। परमात्मा खे छा करिणो सम्झी वञो। जिसनू लाए त इहो दम न हणे त मां पहुतल आहियां माफ़ी माफ़ी ताल बि तर तकिड़ो थी जाए मथां तिर मथां तिरकी पवंदी। हा हा राम राम सदाईं भव में सदाईं मालिक जे भव में राम करो तोबा माफ़ी बंदो बेवसा डॉक्टर जल्ला साहब बंदो बेवसा तोबा माफ़ी। हा जिसनू लाए लए लड़ लाए दरगाह मिले तिसे ही जाए दरगाह मिले तिसे ही जाए। कोई शब्द पढ़ी अर्दा कयो। हा हा सेई भगत जी साचे भाणे भगत सचो उहो आहे जेको उन जे भाणे में राज़ी रहे थो। बसि राज़ी रहियो। हा जम काल ते भय निकाणे दुखनि जा वक़्तु उहो न ॾिसंदो न त न क़बूल कयूं त दुख वधाईंदो। साईं दुख जेतिरो ॾे पर साण जी शक्ति ॾे बाबा तूं स्वीकार ई नथो करे न तोखे साण जी शक्ति अचे तूं इनकार कहीं बीठो आहे ईअं न कर न तूं साईं खे यादि कर पाण साण जी शक्ति अची वेंदी।
श्री राम। हाँ साचा साहिब सच दरबार साहिब सचो वञो दरबार हे सॼो संसार दरबार सची आहे। श्री राम। वाह वाह बेटा साहब। हो पिरियां संदे पार जी। हाँ हे पार आहे, हे संसार पहिरीं जो पार आहे, हुनजी सिफ़त आहे न, हुनजी इच्छा सां ठहियल आहे न। प्रकृति में पुरुष खे पाइबो न। श्री राम। प्रकृति में पुरुष समायल आहे न। कोई बि पुरुष खे अस्पष्टी करणी हूंदी उहो त अदृश्य आहे, त प्रकृति में अस्पष्टी करणी पवंदी न। स्वामी रामकृष्ण जो किताब पढ़ियासीं, हिकिड़े मास्टर लिखियो आहे 4.5 साल न हुनजो जनम न मरणु, हुन सां गॾु रहियो आहे। भई हीअं उथलियो पासो उथलाए हीअं तके सभु पूरे सानिध्य में। त रामकृष्ण जेके मिसाल ॾिना आहिनि प्रकृति जा, गज़ब करे छॾियो अथई। प्रोफेसर न ॿुधाए सघंदो। काछ खां अचे हिन जे अंदरि दृष्टि वई आहे प्रभु खे स्पष्ट करण जे लाइ। जीअं हे जीअं हे जीअं हे जीअं जीअं साहबनि बि जेके हर खेत्र में क़ीमती शयूं थियूं आहिनि, उन सां परमात्मा खे भेंट कई अथऊं। लाल हीरा जवाहर मोती शेर अलॻि अलॻि ओलो पर्वत जेके जेके टॉप जी शयूं आहिनि, उन सां परमात्मा खे झलक कई आहे। श्री राम। हा पर्वत मेरा ओला राम। हा साचा साहिब सच दरबार साचा साहिब पिरियां संदे पार जी मिड़े मिड़े मिठाई काने कढ़ाई जो चखे चेत करे। चेतो रखें तो तोखे दृष्टि पवंदी न, जेकी थी रहियो ठीकु थी रहियो। अध्यात्म दृष्टि में ना ठीक कुछ भी कोन्हे। जो हो रहा है अच्छा हो रहा है, वो अच्छा हो। जैसा जेकी थिए थो उनजे कर्म जो चकर आहे। पंहिंजो सिखो। असां संसार इहो खणो जेको असांखे न वणे असां न कयो, असांखे वणे प्रभु खे कृपा करो। हा कीमत कौन कहे विचार की मित माना सीमा, उनकी सीमा ना है। कौन कहे विचार। हा हा घट घट अंतर सगल आधार। आख़िरी तुका जी बा घट घट अंतर सभिनी में आहे न। सभु घटि वसे मेरे साईं सुनी सेज न को पर बलहारी उस घट तां जे घट प्रगट हो। ये संतनि जे मुख मां हरि जे मिलण जो रस्तो मिले थो। ऐं जमनू राम यादि अची वियो बाहि साईं वारा जिते ईंदा जंहिं बि संत आस्थान ते उन धरती खे असांजो नमस्कार आहे। साध संगत खे नमस्कार आहे, संतनि खे नमस्कार आहे। जिते हरि मिलण जो रस्तो मिले थो, हरि पाइण जो रस्तो मिले थो, उनखे सदाईं नमस्कार आहे। हा चओ हाणे चओ भोग। घट घट अंतर सगल आधार सर्व आधार। नानक जाचे संत रेणार। नानक जाचे नानक मंगे थो संतनि जी धूड़। धूड़ माना वचन जंहिंसां मन शुद्ध थींदो। बोल गुरु नानक देव वकील